नासिक ख़बरवास शेयर कंदासीं। वज़ीर आज़म जी इंस्पेक्शन कमीशन जे 2 मेंबरनि जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म थियण करे पेंडोरा पेपर्स जी जांच मुतासिर थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। आगाह कई पिया वाक़िए वज़ीर आज़म जी इंस्पेक्शन कमीशन जे 2 मेंबरनि अबू आकिफ़ ऐं डॉक्टर M.A. कमाल जो कॉन्ट्रैक्ट अॼु पूरो थी वियो। कॉन्ट्रैक्ट जो मुदो ख़त्म थियण बाद मामले जी जांच चार्टर्ड अकाउंटेंट बदिरां UAT जे अॻूणे VC खे मिलण करे जांच मुतासिर थियण जो ख़दशो वधी वियो आहे। इंस्पेक्शन कमीशन जे चेयरमैन ॿिन्ही मेंबरनि अबू आकिफ़ ऐं डॉक्टर M.A. कमाल जो कॉन्ट्रैक्ट वधाइण लाइ समरी वज़ीर आज़म ॾांहुं उमाड़ी छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ हवास शेयर कई पिया। वज़ीर आज़म जी इंस्पेक्शन कमीशन जे 2 मेंबरनि जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म थियण करे पेंडोरा पेपर्स जी जांच मुतासिर थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। वज़ीर आज़म जी इंस्पेक्शन कमीशन जे 2 मेंबरनि अबू आकिफ़ ऐं डॉक्टर M.A. कमाल जो कॉन्ट्रैक्ट अॼु पूरो थी वियो। कॉन्ट्रैक्ट जो मुदो ख़त्म थियण बाद मामले जी जांच चार्टर्ड अकाउंटेंट बदिरां UAT जे अॻूणे VC खे मिलण करे जांच मुतासिर थियण जो ख़दशो वधी वियो आहे। इंस्पेक्शन कमीशन जे चेयरमैन ॿिन्ही मेंबरनि अबू आकिफ़ ऐं डॉक्टर M.A. कमाल जो कॉन्ट्रैक्ट वधाइण लाइ समरी वज़ीर आज़म ॾांहुं उमाड़ी छॾी आहे।